वाक़ा खां कंदासीं। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर वाते पहुचायूं पिया। अव्हांखे ॿुधायूं त पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। आम ख़बर वाते पहुचायूं पिया। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन हुकूमत जारी करे छॾियो आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो ऐलान कयो वियो। पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पेट्रोल 8 रुपया ऐं डीज़ल 11 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल 8 रुपया सस्तो थियण बैदि 323 रुपया 88 पैसा फ़ी लीटर थी वियो आहे। हाई स्पीड डीज़ल 11 रुपया ऐं लाइट डीज़ल 7 रुपया फ़ी लीटर सस्तो कयो वियो आहे। हाई स्पीड डीज़ल जो नओं अघु 318 रुपया 18 पैसा थी वियो आहे। गासलेट जे अघनि में 7 रुपया 53 पैसा लाथ कई वई। अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नवां अघ अॼु राति खां लागू थी वेंदा। अॼु राति 12 बजे खां पोइ नवां अघ लागू थी वेंदा। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल 8 रुपया सस्तो थियण बैदि 323 रुपया 38 पैसा फ़ी लीटर थी वियो आहे। जॾहिं त हाई स्पीड डीज़ल 11 रुपया ऐं लाइट डीज़ल 7 रुपया 77 पैसा सस्तो कयो वियो आहे। हाई स्पीड डीज़ल जो नओं अघु 318 रुपया 18 पैसा थी वियो आहे।